हुकुम कयो सरदार, छा चवणो आहे? बुलाए छॾ त शहबाज खान गुज़ारे। छा? बात न पट। हिन अस्पताल मां मेडिकल रिपोर्ट ऐं पोइ जेकॾहिं कराची अस्पताल मंझां मेडिकल सर्टिफिकेट जी ज़रूरत पई त उहो वठंदुसि। सर्टिफिकेट छो? त शहबाज खान हिन दुनिया में न रहियो आहे। ॼाणाईंदुसि त कराचीअ में अम्मा जे भरिसां दफ़नाए छॾियोमांसि। मूं पहिरियों भाउ ॾिठो आहे। तोखे जेको चयुमि सो कर। न कंहिंखे तासुर ॾींदे, न कंहिंसां इहो ज़िक्र कंदे। सम्झ त अधो क़तल थी वियो ऐं इहो जंहिं बि कयो आहे उनखे सिरखत ॾियणी आहे। मां त दुआ घुरंदुसि त शहबाज खान जो वार बि विंगो न थिए। ख़ुदा कंदो न थींदो। उहो मजबूर थी ईअं कयो आहे ऐं मजबूर थी पंहिंजे तइलीम ते पाणी फेरियो आहे। जीअं तव्हांजी मर्ज़ी क़िबला। अॼु ई हुली वञे त शहबाज खान कराची में फौत थी वियो ऐं दफ़न बि थी वियो। हाँ पाणी। बिस्मिल्लाह। सूरज जी गोरी है। हाँ सूर किया? अम्मा, जेकॾहिं सूर आहे बि न त मूंखे सूर जी एतिरी परवाह न आहे। जी चल, मूंखे त मोमल ऐं पंहिंजी नाकामियुनि जो सूर आहे। हला कंदो सभई सूर ख़त्म थी वेंदई पुट। सोढल, मूंखे शहबाज खान जे क़त्ल जो ॾाढो अरमान आहे। खाधन वारनि जी एतिरी हिम्मत। अम्मा, मूं पंहिंजे दोस्तनि सां मशवरो कयो आहे। पंहिंजी बिरादरी जे नेक मर्दनि ऐं असांखे रईस परवेज़ खान घुरायो आहे। छा लाइ? कठु घुरायो अथई। इन्हीअ जे लाइ, ॿियो छा जे लाइ? कॾहिं? अॼु शाम। ॾिसूं त इहो रईस परवेज़ खान कहिड़ो तो बूटो ॿारे। न त पोइ मां सिर तिरीअ ते रखी ही सोठल पाण बूटो ॿारींदो, पाण बूटो ॿारींदो। गिदड़ जी 1000 साल जी ज़िंदगीअ खां शींहं जी ज़िंदगीअ जी हिकिड़ी घड़ी बहितर आहे। सोढल, जेको बि कदम खणी न पुट, के खणी जाए। अमड़े, इन सोठल घणो ई पंहिंजे कदमनि खे फूके फूके खणणु शुरू कयो। इन्हीअ करे ई त कामयाबी मूंखां रुसी वई आहे ऐं नाकामई बुराई मुंहिंजे ॻिचीअ में पइजी वई आहे। अम्मा समझण जी कर। मुझे करे सॼो ॻोठ भोगे सो बहितर न आहे। वॾी ॻाल्हि आहे त रस बहराम खान न्यापो कयो आहे त हथ ॾे, न त सवाल ई पैदा नथो थिए। कत्ल थियो आहे पुट, कत्ल थियो आहे, सो बि शहबाज खान जो। न मूं कयो आहे ऐं न वरी पासींदुसि। बस मुंहिंजी मिठड़ी अमर दुआ कजांइ। मुझे दुआऊं त हमेशा तोसां आहिनि पुट, पर कत्ल केस में ये हथ ॾियण पाण फासाइण बराबर आहे पुट। अम्मा, शहबाज हमले में कत्ल थियो आहे। वॾी ॻाल्हि आहे त कोर्ट खे दलील खपनि त शहबाज खे किथे, कंहिं ऐं कीअं गोली लॻी। इहा बि ॻाल्हि आहे त मालिक त उते हुया ई कोन। मुंहिंजो ह्या मुठ में आहे पुट, हू घणो कुझु करे सघनि था। जेको कयऊं ॾिठो वेंदो, बाक़ी सरदार जे हुकुम खे पुठी ॾियणु मुनासिब न आहे। अम्मा, सरदार आहे, पाणे मालिकी कंदो। मालिकी वरी बहराम खान कंदो। पेश बि त हुनजी मार्फत थो पवां न।
अमड़े हाणे फुके फुके कदम खणण जे बजाय अखियूं ॿूटे दुश्मन ते कड़कबो तॾहिं सोभ सोढल जे भाकुर में अची वेंदी। मूंखे रुगो तो सही न ॻाल्हि जी आहे त मुंहिंजा दोस्त मुंहिंजी पंहिंजी बिरादरी जा दोस्त भाड़िया थी था पवनि। ओ मुंहिंजी जीजल मां हाणे मोटण मेणो सम्झंदुसि, मोटण खे मेणो सम्झंदुसि, न मोटंदुसि। छा कंदे तूं? छा कंदुसि? जे ॿुधण चाहींदी त ॿुध। बहराम ख़ान जो पोल फाड़ींदुसि, तॾहिं वञी शाहबाज़ ख़ान जो पलांत पूरो थींदो। ऐं मूमल सां गॾु शफ़न वारनि जी ॿी बांह खणंदुसि ऐं संदन पोइ अखियूं खुलंदियूं ऐं सम्झंदा त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। पुट तूं ही त मुंहिंजो हिकिड़ो सहारो आहीं। अलाह न करे जेकर तोखे कुझु थी वियो आऊं त न हेॾां जी रहंदसि न होॾां जी। सोढल सोढल तूं त मुंहिंजो साओ आहीं। दिल न लाहे मां, दिल न लाहे। सोढल जे रूह खे ज़िल्लत जे एहसास गहराई ताईं ज़ख्मी करे छॾियो आहे। जेसीं ताईं सरसी न थींदी तेसीं ताईं मुंहिंजो रूह बेचैन रहंदो। पर पुट थोरो ख्याल सां लाल बि लभे प्रीत बि रहिजी वञे। अमड़े मुंहिंजी इज़त जहिड़ी लाल अहिड़नि माण्हुनि वटि आहे जिन सां का बि प्रीत न आहे। मूंखे लाल लहणी आहे, उन्हनि जे प्रीत जी का बि परवाह न आहे। पुट मुंहिंजो मतिलबु हो सलामती सां सोभ माण। कोशिश कंदुसि कोशिश, पर मां सलामतीअ जी मूंखे सुध कोन्हे। इज़त बहाल करण ऐं नक मथे करण में जेकॾहिं मूंखे मौत बि आयो न सोढल मौत खे ख़ुशीअ सां क़बूल कंदो, छो त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। दुआ कजांइ मां। ख्याल सां ॿुधो कोन अथई जंग ऐं मोहबत में सभु जाइज़ आहे। तुंहिंजी दुआ खपे बस। कुझु सोचजांइ। अल्लाह मालिका, अल्लाह मालिका। सोढल हे मुंहिंजा रब मुंहिंजी पनाह में रखीसि। छा थींदो? पंहिंजी मुसीबत टाळण लाइ ईअं कयो अथई। पोइ सरदार खे कहिड़ो सेकींदो जो तुंहिंजी मालकी ऐं पोइवारी कंदो? पुट बगन ऐं किरल ॿाहिरि बीठा हले थो या खेसि जवाब ॾियां? सोढल हलां थो, पर हिकु ॻाल्हि तोखे बि चवां थो। हुकुम सोट। जेतर जेल में रहां घर जी हिफ़ाज़त तुंहिंजे हवाले आहे। ऐं जंहिं ॾींहुं पाण खे हीणो भाई सोट पंहिंजो पाण खे शूट कजांइ। ख़ैर गुरु पुट। ख़ैर जी ॻाल्हि त कयां पियो मां, बाक़ी जेकॾहिं ही कचे मां कंधार पहुतो आहे छा कंदो? नंग नामूस जी हिफ़ाज़त न करे सघण खे जीअण जो बि हक़ न आहे। सोट इहो वक़्तु साबित कंदो त ही मज़हर पाण खे शूट कंदो या जेके नंग ऐं नामूस ॾे आङुर खणंदा उन्हनि जो खंदो खणंदो। ठीकु आहे मां,
दुआ कदे। प्रभु कंदो त मुंहिंजे दोले ऐं दोदे जहिड़े दादन खे को बि कोसो वार न लॻंदो। आमीन। हल मज़र। हलो सोडल। नूरी उदास छो आई? मासी हाणे असांजो छा थींदो? मतलब त दादन पुलिस वटि पेश पवण वियो आहे। हाणे त हेकलियूं आहियूं, कंहिं वक़्तु बि मीरल ऐं नज़ीर वारा कड़की सघनि था। मज़र आहे मासी अंबनि जूं सिकूं अंबड़ियूं नाहिनि लाहींदियूं। तोखे ख़बर नाहे त अंबड़ियुनि मां ई अंब थींदा आहिनि। अलाह साथ ॾिनो त तव्हांजो वार बि वंगो कोन थींदो। हाणे त सुक थी वियो न। ख़ुदा न करे भेण, इंशाल्लाह जल्द वापसि ईंदो दादन, बेकसूर आ। मूं सोचो हिकु ऐं थी ॿियो वियो मासी। छा सोचो हुई? मासी इहो बाद में ॿुधाईंदीसांइ। हिन हमेशा हिते रहण जो फ़ैसिलो कयो आहे। हिते? हा, मां नज़ीर ॾांहुं कतई कोन वेंदसि। वक़्त खां अॻु में मामलो न छेड़ इहो धीअ। छा ख़बर त हालतूं कीअं ऐं किथे बीहनि। दुआ कयो त दादन ॾे ख़ैर हुजे ऐं ख़ैरियत सां वापसि अचे। धीअ खे ईअं थी चवीं जीअं रेटाणनि ते टचकाए तॾहिं बि ख़ुशि आहीं। केड़ो खुरे में उछलियो थमई? शफन तुंहिंजो मंगेंदो आहे, उन जे नाले जी पोती पियल थई। अम्मा ही दौर आ धीअ खे नाले करण ऐं पोती विझण जो। न ही दौरा त न्याणी पोती कुले ते करे वनी ट्रेवाटे ते पंहिंजी मर्ज़ी तां वेहे ऐं चूंड करे, ईअं न? भेणो न ॾे अम्मा। जाई थी चवई, माइट न्याणी लाइ बहितर सोचींदा आहिनि, बाक़ी न्याणी जी क़िस्मत। अम्मा हींअर नथी ॿुधे न, पर यादि कजांइ को वक़्तु ज़रूर ईंदो जॾहिं मूंखे यादि करे लुड़कार ईंदीअ, तॾहिं मुंहिंजी हली बि कान आणींदी। ॾिसजांइ मुमल 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 मामी मामी केर? मां या कवल केड़ी सोचन में आई? पहिरियों भेरो पत्थर पगिरजिंदे ॾिठो अथम। केर त आहे मामी? मुंहिंजी मुमल छा आहे मूमल खे? आयो न उॾाइण त चए मुमल तव्हां वटां ॾियो। असां वटि किथे आ? तॾहिं त वहाँ में चक लॻी विया आहे कवल। हुन मेरो मारे छॾियो आहे खेसि शायदि। बहानो करे ॿुधाइण आयो आहे त असां वटां मुमल। मां बि केस कंदीसां न, धाणो धड़की आहे, ॿी धड़की न आहे। चाची कहते थी केस करे सोढूअ ते छो हला करे आयो घर ते। यो बुधम इन जो हिसाब चुकाइंदो मां जसाब। केस छाजो? शफन शेर आहे, शेर। ॿियो हिसाब बि चुकाएसि शफन। कहिड़ो? मुमल के मारे गुम करे छॾियो आहे। दरवाज़े ते गजी रहियो देख पियो त मूं तव्हां वटां ॿियो त समझो था। अच्छा मतलब वो मुझे प्रोग्राम मुताबिक फिरा नहीं दिया। होटल दे मार की भैया इथे रात में हली गई।
दवा त खणी हली पंहिंजे शहर मां वठो पुट, पर भाड़ो न आहे। इहो भाड़ो छा आहे बाबा? किरायो। कंहिं किरायो आहे बाबा? पुट किरायो बस या वेगन में हलबो आहे न त उनखे पैसा ॾिबा आहिनि, उहो ईअं थोरी खणी हलंदो। पोइ हिते ई हूंदासीं? न, हिते बि केसी ताईं हूंदासीं पुट। सौट शफ़न खां किरायो वठ न बाबा। इहो बेवकूफ़ वियो आहे त वरी मोटियो ई न आहे, कीअं वठांसि? अलाए छो न आयो आहे? एतिरी देरि न करणु खपेसि। ख़ुदा ख़ैर करे, जे न आयो न त हितां असांजे ॻोठ जी बस ईंदी वेंदी आहे, उन में हलिया हलंदासीं। पुट तूं वेह त मां डॉक्टर खां दवा लिखाए अचां, पोइ हलिया हल। मूंखे बि वठी हल न बाबा, मां हिते डिॼां थो। अच भला, अच पुट। सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधो, सभिनी जे मसइलनि ऐं मामलनि खां आगाही मिली। मां न चाहींदे बि तव्हांजो साथ ॾींदुसि ऐं तव्हां मुंहिंजो। शहबाज़ ख़ान मुंहिंजो वॾो भाउ हुयो, मुंहिंजी सघ हुयो, मुंहिंजी छपर शाम हुयो, मुंहिंजूं बाहूं कटी वयूं आहिनि। असीं तव्हां जूं बाहूं, सघ ऐं बाज़ू आहियूं। तव्हां हुकुम कयो सरदार साईं, असीं सभु सिर ॾेई सुराहा थींदासीं। सरदार परवेज़ खान, असांजी बिरादरी सगी ऐं बहराम वारनि जी अघी, उन्हनि क़यामत किराई आहे असां ते। बहराम खान समेत सॼी बिरादरी हिकु पासे ऐं हिकु पासे रुगो शहबाज़ खान। असांजी पगदारी ते कापारी वार असांजो कंध ई झुकाए छॾियो आहे सरदार। कंध मथे करिणो पवंदो, न त तर जी ॿी बिरादरी वारा टोकूं कंदा, पटाकी सम्झंदा सरदार। नंग यरगमाल हुजनि, इन खां वधीक अलमियो कहिड़ो? नज़ीर जी ॻाल्हि में वज़न आहे सरदार, ऐं सुडल जहिड़े सरकश सां जेका कार शफ़न कई आहे सा बख़्श करण जहिड़ी आहे। हाणे मुंहिंजी ॿुधो सरकार, ॿुधाए। तव्हांजी इहा ॻाल्हि मूंखे न वणी त तकरार ख़तमु करायूं। छो त असां सरदार शहबाज़ ख़ान जे सिर ऐं खून जी बराबरी न कई आहे, त ठाह छा जो हुनजो मट मारे पोइ जेको वणेव सो कयो। मट? सरदार साईं, गोर जो इशारो पलांद ॾांहुं आहे। हा, बहराम छा आहे? ॾेढरी ज़ुकाम, मौला जो आशान सरजी वेंदो वेरम में। हाणे बहराम खान न रहे दुनिया में। घणो न खिल। दादो न जेल काटण मुड़स माण्हू जो शान आहे। अजीब कसोटी आहे मुड़स माण्हू थियण जी। ईअं त जेल औरतूं बि काटींदियूं आहिनि, त पोइ उन्हनि खे छा चइबो? कॾहिं कॾहिं तुंहिंजूं ॻाल्हियूं लाजवाब करे छॾींदियूं आहिनि मोमल। छो, मूं ग़लति चयो? मूं किथे चयो तो ग़लति चयो आहे? फ़र्क़ु सिर्फ़ इहो आहे त मर्द खोड़ पर उन्हनि में मुड़स को हिकु ई हूंदो आहे। दादन जेकी शादी कंदा आहिनि उहे बि घर वारनि जा मुड़स सॾिबा आहिनि या न? सॾिबा आहिनि। त पोइ फ़र्क़ु कहिड़ो? इन्हनि ॻाल्हियुनि में छो अची अटकी आई मोमल? तो पाण चयो न त मुड़स कॾहिं रेल में त कॾहिं जेल में। तो फ़ख्र सां चयो न त जेल खां नथो डिॼां, पर रिश्तनि जे तक़दुस जे ताने खां थो डिॼां। न त शफ़न मंज़र ता हटाइण सोलो आहे। मूं ग़लति न चयो आहे, न की मां जेल खां लहरायां थो। शफ़न खे क़त्ल करे तोखे माणिया इहा कमज़रफ़ी आहे, नालाइकी आहे मोमल। धोखो आहे रिश्तनि सां।
मुर्स भली सभई हुजन पर जेल जो सफ़र वो जागींदो आहे। रेल में हुजी या जेल में जिते भी हुजे मूंखे याद कने न दादन। दादन तू आ छा टेम तो दादन तू ही हाँ ऐ तू जानी जमादार टोकड़ दे न त सची कराए वठंदो सां डंडीअ जे ज़ोर ते। अरे वञ पहिरियां ये छाका त कटराए ॻाल्हाइण वक़्तु ब्रेक थी लॻी वञे। हाँ ज़ोर आहे डंडीअ ते नमूनो ॾिस खर्ची थो भले नथो मुड़ी पंहिंजे पुठीअ ते निशान गण जाए ये जमादार जानीअ लॻाया थी डंडीअ जे ज़ोर ते। दादन खे तो धमकी ॾी हाँ हथ कढ जमादार जानी घुमाई थी जपान डंडीअ जे ज़ोर ते। जपान तो घुमाए डंडीअ जे ज़ोर ते काने करजी हलो त ॿीहर जेकॾहिं मुंहिंजे अॻियां ई छाका ॾेई ॻाल्हाई न त कम त जो पोपो बनाए छॾींदो साईं। तोखे अञा मलणीअ जी ज़रूरत आहे। साहब खे चवां कढाए मलणी डंडीअ जे ज़ोर ते। मोकल अथई हलाने ता ये रेडी आहे न छेड़ो बनाए छॾींदो साईं। हलो न बिठो तो 3 लखन जो हिस्सो कोन ॾिनो ॿुधार। फरमान अली साहब ॾाढो को वेसारो कल्ह जो 7 लख रुपया मोकिलिया। वाह जी ॻाल्हि कई गाॾी वरितम मूं वटि हुया ई कोन ॼण मिले ई कोन। यार ईअं न कर यारीअ में खारी न विझ। ॿुध जानू उधार ॻाल्हियूं आराम सां ख़रदार तारियूं कटे कोट टपी औरतुनि खे यरमाल बणाए वारदात कयईं। पुछेस का पुलिस आयसि बराबर 7 लख भी को पैसो आहे फरमान अली साहब। यार छा कयां जिन रखराया हुआ तिन जा ऐं ऑफिसरनि जा चुल्हा अलॻि थो ॿारियां सूरत ई कोन्हे। अल्लाह पेट भरण वारो आहे माण्हूअ जी जाइ नाहे। ख़ैर तव्हां यारनि जे हूंदे गणती न आहे जे मक़सद लाइ घुरायो अथमि उहा ॻाल्हि ॿुधो। ॿुधा फुर या चोरीअ जूं वारदातूं कयो पुलिस तव्हांखे कुझु न चवंदी पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। हुकुम करे शर्त छो? जेका बि फुर ऐं चोरीअ जी वारदात थिए उनजो पहिरों बहराम ख़ान जे ॻोठ पहुचे। ॻोठ जो बि को ख़ासि घर या को हंधि? बहराम ख़ान जो उताक ऐं दादन जो घर। ठीकु आहे? ठीकु आहे सम्झीसि। उथ जानण परेशान न थी चाची दादन जी मालकी मां ई कंदुसि। वञा तो वकील वटि सूबेदार रखियल आहे एमएनए जो खतरो आहे त ॿिया कूड़ा केस न आणेसि। तॾहिं त चवां थी वाहुर करेसि। हाज़ुर चाची ॿिन्ही अखियुनि सां दादन सां बि मिलियो ईंदुसि ऐं वकील सां बि ॻाल्हायो ईंदुसि। अचिजांइ वञजांइ एहतियात सां। पुलिस अलॻि पोयां पियल आहे ऐं शहबाज वारी बिरादरीअ सां अलॻि तकरार आहे त नूरी ऐं खदीजा जो मामलो अलॻि आहे। समझम इन लाइ परेशान न थी चाची। एहतियात ऐं उल्को ज़रूरी आहे पुट न त माण्हू हार खाई वेंदो आहे। सिज लथे खां अॻु घर पहुचंदो कर। जी हाँ पुट फोन न अथई त डॉक्टर सतार सां था ॻाल्हाए। डॉक्टर सतार मुंहिंजी चाचीअ जे सोट जो पुट। हा हाणे यादि आयो फोन न आहे। मां नंबर वठी ऐं शहर मां किथां फोन कंदोसांसि। हू बि ज़ख़्मी आहे दादन ॿुधायो हुयो। ख़ुदा डांस ख़ैर करे ऐं सिहत याब थी घर मोटी अचे। अलाह वॾो आहे ख़ैरियत सां ईंदो। मां हलां थो चाची। मासी अम्मा खे समझाए न। छा समझाए मूंखे? मां रात जाई आया छा मसलो आहे खदीजा? मां चवां थी त असीं वञूं। काॾे? वापस पंहिंजे घर।
होश कर खदीजा, होश कर। झगड़ो तार आ, तय थियो न आहे। पंहिंजे नज़ीर खे ॿुधो ई न। वेठे वेठे तोखे छा थी वियो आहे? हिन बेकसूर जी ज़िंदगीअ जो त सोच। जेको ही चाहे थी सो थियण मां न ॾींदसि अदी। छा थी चाहे? हिन घर में ही रहण जो सोचे थी। मूंखे सम्झाए न। छा सम्झाए मूंखे? महाराज खे चयो छा? सुनो खदीजा, मां चवां थी त असीं वञूं। काॾे? वापसि वञूं। होश कर खदीजा, होश कर। झगड़ो तार आ, तय थियो न आहे। पंहिंजे नज़ीर खे ॿुधो ई न। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू इंसान